फिलिपाइन जे सदर रोड्रिगो ड्यूतर्ते मुल्क जे ॿिए नंबर वॾे ॿेट मिंडनाओ ते 60 ॾींहंनि जे लाइ मार्शल लॉ लागू करे छॾियो आहे। उहो ऐलान फिलिपाइन जे सदर ड्यूतर्ते 23 मई ते उन वक़्तु कयो जॾहिं मिंडनाओ ॿेट जे शहर मोरावे में फिलिपाइन जी आर्मीअ जूं मोइटे नाले हिकु हथियारबंद ग्रुप सां झड़पियूं थियूं। फिलिपिनो अहलकारनि मुताबिक़ इनसीलोन हेप्लोन जी मौजूदगीअ जे इतलाह ते कार्रवाई कई वई, जंहिंखां पोइ ग्रुप जे 50 खां वधीक हथियारबंदनि मोरावो शहर जे केतिरनि ई सरकारी बिल्डिंगुनि ते कब्ज़ो कयो ऐं मुक़ामी पुलिस ऑफिसर खे ज़िबा करे छॾियो। इनसीलोन हेप्लोन, जेको अबू अब्दुल्ला अल फिलिपिनी जे नाले सां सुञातो वञे थो, उहो फिलिपिनी हुकूमत सां गॾु अमेरिका खे पिणु घुर्बल आहे, जंहिं जे सिर जी क़ीमत 50 करोड़ रुपया मुक़ररु कई वई आहे। अप्रैल 2016 ते दाइश पारां जारी कयल हिकु न्यूज़ लेटर अल नबा में ॼाणायो वियो त इनसीलोन हेप्लोन खे फिलिपाइन में दाइश जो अमीर मुक़ररु कयो वियो आहे। जनवरी 2017 खां फिलिपिनो आर्मीअ पारां इनसीलोन हेप्लोन जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन हलंदड़ हो ऐं इतलाउनि मूजिबि जनवरी में हू हिकु ऑपरेशन दौरान ज़ख़्मी बि थी पियो हो ऐं गुज़िरियल ॾींहुं मोरावे में इलाज कराइण आयो हो, जिते फिलिपिनी आर्मीअ टारगेटेड ऑपरेशन ज़रिए हेप्लोन खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई त उते मौजूदु हथियारबंदनि जी मुज़ाहमत खां पोइ सॼो इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। माहिरनि मुताबिक़ ड्यूतर्ते पारां मार्शल लॉ जो फ़ैसिलो संदसि पारां वरितल ॿियनि फ़ैसिलनि जी जज़्बाती तिर्ज़ जो आहे, जंहिंसां मिंडनाओ जूं हालतूं वेतर ख़राब थींदियूं। ड्यूतर्ते अॻे ई इंसानी हक़नि जी भञकड़ीअ सबबि मशहूरु आहे ऐं मार्शल लॉ खां पोइ ख़दशो आहे त उते इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं वधीक थींदियूं।